नाज़रीन सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम में उस्तादनि जी तंज़ीम सूटा ऐं एक्शन कमेटी तरफ़ां ज़रई कैंपस उमरकोट जे मुलाज़िमनि जूं 3 महीननि खां पघारूं जारी न करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। उन हवाले सां पेश आहे टंडोजाम मां इमरान अली सोहो जी रिपोर्ट। सिंध ज़रई यूनिवर्सिटी उमरकोट कैंपस जूं 3 महीननि खां पघारूं जारी न करण ख़िलाफ़ ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जे मेन कैंपस में साउटा ऐं एक्शन कमेटी तरफ़ां CPD फैकल्टी खां वाइस चांसलर सेक्रेटरीट ताईं रैली कढी एहतिजाज कयो वियो। अॻवाननि चयो त उमरकोट कैंपस जे मुलाज़िमनि खे पघारूं न मिलण सबबि हिननि जे घरनि में फाका कशी वारी सूरतहाल थी वई आहे। इंतज़ामिया जी कन लाटार ऐं नाअहली सम्झ खां ॿाहिरि आहे। उन ई मौक़े ते अॻवाननि मेहरान TV सां ॻाल्हाईंदे वधीक चयो आहे त टोटल जेको आहे सो 1200 शागिर्द आहिनि, जंहिंमें 400 नियाणियूं ॻोठनि उन भरपासे जे ॻोठनि जूं जेको नियाणियूं हुते तालीम पिराइनि थियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर माण्हू खे जाम शोरे टंडोजाम पंहिंजा ॿार मोकिलणु ॾुखियो थी थो वञे, पर हीउ जेको आहे सो सुठो हिकिड़ो इनिशिएटिव 2018 में हुयो, जंहिं कैंपस हुते खुली ऐं पहिरियों जेको कॉलेज जेको आहे आला तालीम वारो कॉलेज जी कैंपस हुते खुली आहे, त उहे नियाणियुनि जो जेको आहे सो हाणे हर्ज थी रहियो आहे। इहा आउं सम्झां थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, नालाइकी आहे ऐं जेको आहे सो नाअहली आहे इंतिज़ामिया जी, जो एतिरे सालनि खां हीउ मसइलो हले पियो ऐं उहो उनखे लिकाईंदा हुआ, बजाए ईअं उनखे ॿुधाए करे उनखे वेही करे हल करण जे इनखे लिकाईंदा हुआ। अॼु उहो लिखियो कोन, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो हिकिड़ो आतिश फ़िशा थी करे निकितो आहे ॿारु। हाणे आउं हीअं थो सम्झां जेका कैंपस जी इंतिज़ामिया आहे सभ खां पहिरियों उन्हनि जी ग़लती आहे, छाकाणि उन्हनि खे जॾहिं पूरी मुकमल बजट ॾिनी वई त तव्हां उते ज़मीन वठो ऐं तव्हां उते बिल्डिंग्स ठाहियो, तव्हां उते हॉस्टल्स ठाहियो, उन्हनि मां का बि शइ न ठही। हू हमेशह जीअं बेकार क़िस्म जो माण्हू हूंदो आहे, जीअं किराए ते घर वठंदो, वरी किरायो न ॾींदो, वरी ॿिए घर में वेंदो, उते किरायो न ॾींदो, माना ईअं ई कन लाटार कंदा रहिया, हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ते भॼंदा रहिया ऐं असांखे वॾो नुक़सानु ॾिनऊं। ऐं थर जो हुअण जे करे ऐं इहा शइ वधीक महसूसु करियां थो त असां उते झंगनि में कीअं पढ़ी हिते पहुता आहियूं ऐं उते असांखे केॾी तकलीफ़ आहे। असां इंतिहाई ख़ुशी थी हुई त असांखे हिकिड़ो कॉलेज थो मिले ऐं उहो अॼु ॿुधण में थो अचे त माना बंदि थियण थो वञे, त असांजे माना ईअं ॼण त असांजे माना रत पई सुके असांजी। इन करे आउं सम्झां थो उतां जी जेका बि लोकल ज़िम्मेवार माण्हू हुआ उन्हनि जी ग़लती आहे ऐं हितां जी जेका इंतिज़ामिया आहे उन्हनि सां बि असीं मिलियासीं, DC साहिबु चयो त मां लिखियो आहे, पर उनजो अञा ताईं को नतीजो असांखे न मिलियो आहे। इन करे ऐं मथां वरी 20 तारीख़ ते ॾियारी आहे ऐं उते तमामु घणा हिंदू मुलाज़िम आहिनि, उहे ॾियारी कीअं कंदा। इन करे आउं स्पेशली रिक्वेस्ट थो करां हिन वाइस चांसलर खे, सिंध सरकार खे ऐं पाकिस्तान सरकार खे, त कीअं बि करे हिननि माण्हुनि जिन जो को बि ॾोहो कोन्हे उन्हनि खे सज़ा न ॾिनी वञे। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त 4 महीना मुसलसल थी चुका आहिनि ज़रई कैंपस उमरकोट में। उस्ताद हुजे, शागिर्द हुजे, टीचर्स हुजे, ठीकु आहे, या एम्प्लॉय हुजनि, उन्हनि जे घरनि में फ़काकशी जो माहौल आहे ऐं यकीनन उहो हिकिड़ो अहसास कमतरी में वञे थो। शायदि हिकिड़ो पासमंदा जो इलाइक़ो आहे जिथे ॿार जेके आहिनि तालीम कंदा आहिनि। उमरकोट जेको आहे उहो मशहूरु आहे सिंधी तालीम में, हिकिड़ो हुनजो वॾो मुक़ाम आहे ऐं उतां जा जेके बि उस्ताद आहिनि, टीचर आहिनि, यकीनन उन्हनि पंहिंजी महिनत करे 2 जेके बैचूं निकितियूं आहिनि उन्हनि जो बि हिकिड़ो सुठो रोल हुयो। पर हाणे जेके 3rd ईयर में फाइनल में स्टूडेंट बचा उन्हनि जो कहिड़ो कसूरु आहे, या उन नियाणियुनि जो कहिड़ो कसूरु आहे जेके मुसलसल पंहिंजे घरनि मां अचे करे ऐं इन ख़्वाबनि सां आया हुया त असां फाइनल करे कंहिं न कंहिं इदारे में, कंहिं न कंहिं सिंध जे में वञी करे असां पंहिंजो पाण खे जेको आहे हिकिड़ो सुठो एजुकेटेड पर्सन थी करे ऐं पंहिंजी सिंध लाइ, पंहिंजी क़ौम लाइ, पंहिंजे पाकिस्तान लाइ असां महिनत कंदासीं। पर हीअ जेके बि उन्हनि जा पोयां कारण आहिनि, बंदि थियण जा अफ़वाह आहिनि, असां उन्हनि खे रद्द कयूं था। असां अपील कयूं था हायर एजुकेशन कमीशन इस्लामाबाद खे, सिंध खे ऐं जेके बि इन सां रिलेटेड असांजा आहिनि उन्हनि सभिनी खे रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे इहा कैंपस जेका आहे उहा ओपन कई वञे ऐं जेका मायूसी आहे असांजे अवाम में, असांजे उन लोकल पर्सनल उस्ताद हुजे, टीचर हुजे, शागिर्दनि में, उन्हनि खे ख़ुशी जी लहर ऐं ख़ुशी जो मौक़ो ॾिनो वञे। महिरबानी।